अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था अफ़गानी कबाब। सभिनी खां पहिरियों कबाब ठाहिण जे लाइ ही कीमो आहे मूं वटि 1 किलो, हिकिड़ो मीडियम साइज़ बसर सन्हो कटियल, 4 सावा मिर्च सन्हा कटियल और 1 टीस्पून लूण, 1 टीस्पून पिठल कारा मिर्च। आज हम अफ़गानी कबाब बना रहे हैं। आधा किलो ये बीफ का कीमा है, 1 दरमियाने साइज़ की प्याज बारीक कटी हुई, 4 हरी मिर्चें बारीक कटी हुई और ये 1 टीस्पून काली मिर्च और नमक। इसमें कोई गरम मसाला, कोई अदरक लहसुन कुछ भी नहीं जाएगा। पहले हम कबाब बनाते हैं, फिर जब हम इसका सालन बनाएंगे तो आगे जो भी प्रोसेस होगा वो मैं आपको बता दूंगी। सबसे पहले हम ये कीमा, प्याज और हरी मिर्चें इसको मिला के पीस लेंगे। ठीक है, हिन जो असां कबाब ठाहे बोल ठाहींदासीं। सभिनी खां पहिरियों त असां हिन कीमे खे बसर ऐं सावा मिर्च ही 3 शयूं मिलाए असां पीसे वठंदासीं। हाणे मां हिननि खे चॉपर में पीसां थी। तव्हां वटि पीसण जो जेको बि तरीक़ो आहे, चॉपर आहे त वाह वाह, सुठी ॻाल्हि आहे, टाइम घटि लॻंदो, महिनत घटि लॻंदी। पर जेकॾहिं न आहे त जंहिं बि तरीक़े सां तव्हां कीमे खे पीसे सघो था। बसर, सावा मिर्च ऐं कीमो मिलाए करे इन्हनि खे बिल्कुलु पीही छॾिणो आहे। हीअ 3 शयूं मूं चॉपर में विधियूं आहिनि। हाणे असां हिन खे हलायूं था। हाणे कीमो, बसर ऐं सावा मिर्च गॾु मिलाए मूं पीसे छॾिया आहिनि। ये कीमा, प्याज और जो हरी मिर्चें उसको मिला के मैंने पीस लिया है। अभी हम इसमें डाल रहे हैं 1 टीस्पून काली मिर्च और 1 टीस्पून नमक। ठीक है, एक नंढो चमचो कारा मिर्च पीठल ऐं लूण पंहिंजी मर्ज़ी सां, मिर्च भी पंहिंजी मर्ज़ी के मुताबिक खणी सघजनि था। को तेज़ खाए तो को हल्का तो खाए। हिन में कोई गरम मसाला न पवंदा, कोई अदरक थूम न पवंदी, कुछ भी न। सिंपल कारा मिर्च, लूण ऐं सावा मिर्च ऐं बसर। हीअ रेसिपी मूं जीअं सिखी आहे, जीअं मूं हमेशह पचाई आहे ऐं सभिनी खे ॾाढी वणी आहे, उन हिसाब सां उन ई तरीक़े सां मां तव्हांखे सेखारियां थी। हाणे हिन खे मां पहिरियों मिक्स कंदमि। हाणे कीमे में मूं कारा मिर्च ऐं लूण मिलाए छॾियो आहे। नमक और काली मिर्चें मैंने इसमें मिक्स कर दी अच्छी तरह से। और अभी मेरे पास थोड़ा सा पानी है प्याली में, और यहाँ पे मैंने हल्का सा, थोड़ा सा, आप अंदाज़ा कर सकते हैं, ऑयल जो है फ्राइंग पैन में गर्म करने के लिए रखा है। थोड़ो तेल मूं फ्राइंग पैन में रखियो आहे। ही पानी आहे। हाणे हथ खे पानी हणंदासीं ऐं हिन मां कबाब ठाहींदासीं। कबाब हम बनाएंगे गोल, पतले लेकिन बड़े बड़े। ठीक है, चपली कबाब से भी थोड़े बड़े बने तो अच्छा है। कबाब ठाहींदासीं वॾा वॾा गोल कबाब, सन्हड़ा, बिल्कुल पतले। हाथ को पानी लगाएंगे और कबाब बना के वो मैं इसमें फ्राइंग पैन में डालती जाऊंगी। अभी मैं करके फिर ये आपको दिखाती हूँ। हाँ ॾिसो, ही 3 वॾी साइज़ जा कबाब, मुंहिंजो वॾो फ्राइंग पैन आहे, पोइ बि हिन में 3 पूरा आया आहिनि। ऐं जीअं त कचे कीमे जा आहिनि, इन करे हिननि खे जॾहिं असां विझंदासीं फ्राइंग पैन में त लाज़मी हिननि जी साइज़ थोड़ी सुकड़जी वेंदी, श्रिंक थी वेंदी। ये 3 बड़े कबाब बना के मैंने डाले थे, उसमें से 1 ये सुकड़ चुका है, क्योंकि कच्चे कीमे के हैं तो लाज़मी ये सुकड़ेंगे। ठीक है, ऐं हाणे अञा मूं वटि हेॾा कीमो आहे त ही पहिरियों 3 कबाब पचंदा। अच्छा, इनको प्रॉपर नहीं पकाना, इतना पकाना है कि ये बाइंड हो जाए, ये जुड़ जाए कीमा जो है सारा। इसको बड़े आराम से पलटें ताकि आपको छींटे नहीं लगे। आराम से उथलायो, तव्हां हमेशा ख्याल कयो तव्हांखे नुक़सान न थिए, छंडा न लगन। ही जमल पची वेंदो ॿियो पासो भी हिननि जो, त हिननि खे कढी मां हिकिड़ी प्लेट में रखंदसि ऐं ही ॿिए कीमे जा बाक़ी बचल जा बि ठाहे वठंदसि। हल्की बाहि ते थोड़ो हिननि खे एतिरो पचाइणो आहे जो ही सख्त थी वञे। इतना पकाएं कि ये सख्त हो जाए, पूरे भले नहीं पके लेकिन थोड़े सख्त हो जाए ताकि ये कीमा जुड़ जाए। हाणे ही ॾिसो, कबाब जेके आहिनि सख्त थी विया आहिनि ऐं सुकड़जी विया आहिनि, ऐं पानी भी कढनि था, को मसलो ना है, पानी तारण ॾियो। अच्छा, ये सुकड़ गए आप देख रहे हैं, इसलिए लाजमी बड़े और पतले कबाब बनाएं, क्योंकि सुकड़ के खुद ब खुद छोटे और मोटे हो जाएंगे। तो अगर आप पहले से मोटे कबाब बनाएंगे या छोटे तो वो और बुरे हो जाएंगे देखने में। ठीक है, लाजमी सन्हड़ा ऐं वॾा कबाब ठाहियो, छो त ज़रूरु उहे सुकड़जी वेंदा, उन्हनि जी साइज़ नंढी थी वेंदी। जेकॾहिं तव्हां पहिरियों खां ई नंढा ऐं थुल्हा कबाब ठाहींदव त पोइ ही अञा जॾहिं सुकड़बा त ही अञा थोड़ा सुठा न लॻंदा ॾिसण में। सो ही 3 मां कढां थी ऐं वरी मां ॿिया हिन में पचाए थी वठां। हाणे ही ॾिसो, ही मुंहिंजा 6 वॾा कबाब ठहिया आहिनि ऐं इन्हनि खे हाणे पखो हलाए मां थधो कंदसि। इन कबाब्स को मैं पंखा चला के बिल्कुल ठंडा कर लूँगी। उसके बाद हम इनकी पतली पतली पट्टियाँ काटेंगे। ठीक है, अभी मैं इनको पंखा चला के रख रही हूँ। उसके अलावा अब हम जो सालन बना रहे हैं इसका कबाब का, तो ये आधा किलो टमाटर, इसको मैंने
थोड़े से पानी के साथ ब्लेंड कर लिया है और उसमें 1/4 कप तेल और 1 टीस्पून नमक डाल दिया है। ही अधु किलो टमाटा मूं थोड़ो पाणी विझी इन्हनि खे ब्लेंडर में ब्लेंड कयो आहे ऐं चोथों हिस्सो कोप जो हुन में मां तेल विधो आहे ऐं 1 चमचो नंढो लूण जो। ठीकु आहे, त ही टमाटर असांजा हल्की बाहि ते मूं छॾे ॾिना आहिनि त जीअं थोरो पचनि। ऐं ही कबाब मां हाणे पखो लाइ रखां थी, बिल्कुलु थधा हुजणु खपनि ऐं पोइ असां तेज़ छुरीअ सां हिन जा जेका सन्हियूं सन्हियूं पटियूं कटींदासीं। हाणे ही ॾिसो कबाब बिल्कुलु थधा थी विया हुआ ऐं इन्हनि जा मूं सन्हियूं डिघियूं पटियूं कटियूं आहिनि, हिकिड़ी एक आंगुर वेकिरियूं, एक उंगली के बराबर चौड़ी मैंने पट्टियाँ काट ली सारे कबाब की। लेकिन एक चीज़ का ध्यान रहे कि छुरी बहुत तेज़ होनी चाहिए और कबाब बिल्कुल ठंडे होने चाहिए, वरना ये काटते हुए टूट जाएंगी। अब थोड़े बहुत टूटेंगे, ये देखिए थोड़े बहुत तो हो सकता है, लेकिन ऐसा ना हो कि ये चूरा हो जाए। पकने के बाद भी ये बिल्कुल ऐसे ही सीधे रहने चाहिए। अच्छा, हाणे पटियूं कटिजी वियूं आहिनि कबाबनि जूं ऐं हाणे असां हिनखे विझंदासीं टमाटनि जे पेस्ट में। कोशिशि कयो छुरी बिल्कुलु तेज़ हुजे ऐं कबाब थधा हुजनि, थोरो घणो नंढा टुकड़ा भॼंदा भुरंदा उनजो ख़्यालु। हाणे असां ही विझूं था, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इसको डालते हैं हम ये टमाटर के पेस्ट में। अब ये कच्चे पके थे, पूरी तरह हमने नहीं पकाई थी ये, ठीक है। इसको देगची को मैं हिला लेती हूँ, फ़िलहाल हम इसमें डोई नहीं चलाएंगे। ये कच्चे पके थे, अभी ये इसको मैं दम पे रख लूँगी, टमाटर का पानी सूख जाएगा और ये सारे हमारे कबाब जो हैं वो अच्छी तरह से पक जाएंगे। चमचा ज़्यादा नहीं हिलाना ताकि ये टूटे नहीं। इसमें कोई और मसाले नहीं पड़ेंगे, इसमें सिर्फ काली मिर्चें आखिर में और थोड़ी सी हरी मिर्चें, लेकिन मैं हरी मिर्चें नहीं डाल रही हूँ क्योंकि हम मसाले कम खाते हैं और ऑलरेडी कबाब में जो है वो ज़्यादा मिर्चें मैं डाल चुकी हूँ। ठीकु आहे, हिन में को बि ॿियो मसालो न पवंदो। असां हिनखे एसि ताईं पचाईंदासीं जो ही टमाटर जो पेस्ट सुकी वञे ऐं असांजा कबाब जेके अधु पका हुया बल्कि कचा ई हुया तक़रीबन, उहे हिन में पेस्ट में पची वेंदा। ऐं जॾहिं तेल अलॻि नज़र अचे ऐं टमाटनि जो पाणी सुकी वञे तॾहिं असां हिन में कारा मिर्च ऐं सावा मिर्च शामिलु कंदासीं। सावा मिर्च मां नथी विझां छो त असां कबाब में पहिरियों ई काफ़ी सारा सावा मिर्च ऐं कारा मिर्च विझी चुका आहियूं। उहो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे, अगरि तव्हांखे तिखो तेज़ ज़ाइक़ो वणंदो हुजे त तव्हां थोरा सावा मिर्च हिन टमाटनि में दम में विझी सघो था। सो फ़िलहाल मां हिनखे ढक ॾेई पचाईंदमि ऐं जॾहिं हीउ पची वेंदो, हुनजो तेल अलॻि नज़र ईंदो, पोइ हिन में कारा मिर्च ऐं थोरा सावा धाणा विझंदासीं। हीउ हिकिड़ो तमामु मुनफ़रिद हिकिड़ो अलॻि थलॻि ज़ाइक़े जो पचंदो ऐं मां ठाहींदी आहियां, ॾाढे शौक़ सां खाधो वेंदो आहे असांजी फैमिली में। आप इसको पका कर देखें, इसका जायका बिल्कुल अलग अनोखा होगा। ये हमारी फैमिली में बहुत शौक़ से खाया जाता है। तो अभी मैं इसको दम पे लगा रही हूँ। दम मतलब बिल्कुल दम वाली आग नहीं, लेकिन हल्की सी आग, ताकि पानी भी ये खुश्क हो जाए और ये हमारे जो हैं कबाब भी अच्छी तरह गल जाएं। तो इसको हम ढककर पकाते हैं और इंतज़ार करते हैं। असां इनखे चेक था कयूं ऐं बिल्कुलु आस्ते करे इनखे मां ॾोई घुमाईंदसि। ॾिसो ही। अच्छा, इसको बीच में चेक करना बहुत ज़रूरी है, ऐसा ना हो कि पानी सूख जाए या कुछ गड़बड़ हो जाए, इसलिए इसको बीच में ज़रूर चेक करें। इसको ज़रूर ट्राई करें। अगर आपको ये मेरी रेसिपी अच्छी लगी हो तो आप वीडियो लाइक करें, शेयर करें, कमेंट करें ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी रेसिपी वणी हुजे, छो त मुस्तक़बिल में ज़िंदगी रही त अञा मां के तजुर्बा तव्हां सां शेयर कंदसि। सो अञा हिन में थोरो टाइम आहे, जॾहिं ही पाणी सुकी वेंदो त पोइ हिन में असां थोड़ा कारा मिर्च ऐं जेको पसंदि करे त सावा मिर्च ऐं आख़िर में थोड़ा धाणा विझंदासीं। सो हिन जे पाणी सुकण जो इंतज़ारु कयूं था। हिनखे असां हाणे चेक कयूं था। पाणी तक़रीबन सुकी वियो आहे, थोरो आहे हल्को। ऐं हाणे हिन मरहले ते असां हिन में विझंदासीं कारा मिर्च ऐं जेकॾहिं तव्हांखे पसंदि कयो ज़रूरत हुजे त तव्हां हिन में सावा मिर्च भी विझो। आप देख रहे हैं पानी खुश्क हो चुका है, बस थोड़ा सा बाकी है। तो अभी इसमें मैं काली मिर्चें डालूँगी, ये आधा टीस्पून, और अगर आप लोग चाहें तो इसमें हरी मिर्चें डाल दें। और जब पानी बिल्कुल खुश्क हो जाएगा तो फिर इसमें हरा धनिया डालेंगे, हल्का सा, थोड़ा सा। सो मूंखे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी ज़रूर पसंदि आई हूंदी। ट्राई कजो, तारीफ़ूं समेटिजो ऐं मूंखे मोट ज़रूर ॾिजो, मूंखे ज़रूर ॿुधाइजो तव्हांजो तजुर्बो कीअं रहियो, तव्हां पचायो, तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो आहे। ठीकु आहे। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हाणे मां हिनखे 2 मिंट ढक ॾेई पचाईंदमि
पाणी ड्राई थी वेंदो पोइ हिन में धाणा विझंदमि ऐं हीअ टाइम आहे सावन मिर्चनि विझण जो। मां कोन थी विझां छो त असांजे हिसाब सां ॾाढो स्पाइसी आहे। सो हमेशह चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो ऐं पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। ख़ुशि रहो। वरी कंहिं ॿी रेसिपीअ सां, वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अलाह वाही।